रतुदेरो बरसां बंगलदेरो जे नौजवान इतिहाद जे तावन सां पब्लिक पार्क में सालियानो टियों भेरो 2 ॾींहनि लाइ किताबी मेलो लॻायो वियो आहे। किताबी मेले जो बाक़ायदा इफ़्तिताह पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला लाड़काने जे अॻूणे सदर अब्दुल फताह भुट्टो, चेयरमैन यूनियन काउंसिल गुलाम या भुट्टो ऐं रियाज़ अहमद सुमरो जन कयो। उन हवाले सां रतुदेरो खां ॾिसूं था एहसान अली बोज़दार जी हिन रिपोर्ट में। रतुदेरो बरसां बंगलदेरो में नौजवान इतिहाद बंगलदेरो तरफ़ां बरोज़ा किताबी मेलो लगायो वियो आहे। उन ई हवाले सां हिते मौजूद माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। नौजवान इतिहाद बंगलदेरे तरफ़ां असां इहो ई अलम खणी निकिता आहियूं त इल्मु पिरायो पींगे खां वठी क़बर ताईं। इल्मु पिराइण जी का बि हद, का बि उमिरि जी तक़ाज़ा न आहे। उन जे लाइ असांजो माहौल जेको असां पैदा करणु चाहियूं था पंहिंजे शहर बंगलदेरे में, उन जो मक़सदु इहो ई आहे त असांजे शहर जा जेके नौजवान ॿिनि एक्टिविटियुनि में जे तरफ़ रवाना थी विया आहिनि, उन्हनि जो जेको ज़हनी हिसाबु आहे उहो असां पंहिंजे हिन समाजी जेको असांजे हिन समाज में बहितरीनु दोस्त आहे, उन जे तरफ़ उन्हनि खे वठी अचूं ऐं असांखे कामयाबी आहे त इनशा अल्लाह किताब बि इंसान खे कामयाबु कराए सघे थो। असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे जो असांजे शहर बंगलदेरो में सिंधी का एकेडमी वारनि जे तरफ़ों, नौजवान इतिहाद वारनि जे तरफ़ों शहरवासियुनि खे बुक्स जो माहौल फ़राहम कयो वियो आहे। ऐं जीअं त किताब इंसान जो बहितरीनु दोस्त आहे, किताब मां ई को सुठो अज़ीम इंसान, को अज़ीम लीडर पैदा थी थो सघे ऐं उन अज़ीम लीडर मां ई का अज़ीम क़ौम पैदा थी सघे। ऐं असांजे हिन बंगलदेरे जे हिन माहौल में जेको आहे सो ही प्रोग्राम मुनक़द करे जेको आहे सो असांखे हिकिड़ी सुठी ॻोठ वारनि ऐं शहर वारनि खे सहूलियत फ़राहम कई वई आहे, जंहिंजे करे असां नौजवान इतिहाद वारनि जे तरफ़ां ऐं सिंधी का एकेडमी वारनि जे तरफ़ां उन्हनि जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं। जीअं त असांजे शहर बंगलदेरो में हर साल नौजवान इतिहाद बंगलदेरो तरफ़ां 2 ॾींहनि जो एक किताबी फेस्टिवल लॻायो वेंदो आहे। सो हिन बुक फेस्टिवल में हर क़िस्म जा किताब मौजूदु हूंदा आहिनि ऐं 50% रिआयत पिणु ॾिनी वेंदी आहे। सो असांजे शहर, असांजे इलाइक़े जा जेके बि इल्म सां चाहु रखंदड़ ऐं किताब दोस्त जेके माण्हू आहिनि उहे हितां किताबनि जी ख़रीदारी कंदा आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह हर साल असांखे हिन बुक फेस्टिवल में तमामु सुठी मोट आवाम जे तरफ़ां मिलंदी आहे ऐं असां पाण बि हिन किताब मेले मां किताब ख़रीद कंदा आहियूं। तव्हां साफ़ी दोस्तनि जो जंहिं असांखे सुठी इहा कवरेज था ॾियो। असांजा नौजवान इतिहाद बंगलदेरे जा जेके दोस्त आहिनि तक़रीबन आई थिंक 3 साल आहे त मुसलसिल हणंदा था अचनि। हिन इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जे करे छो हीअ शइ ॾाढी ख़तमु थी वञे, इन्हनि जे तवसल सां हीअ शइ ॾाढो इंकरेज कनि था ऐं मां कोशिशि कंदुसि इहा ई त जेके दोस्तनि खे, जेके वालदेन आहिनि त पंहिंजे ॿारनि खे वठी अचो ताकी हीअ प्रिंट मीडिया बुक्स जेके आहिनि इहे रेफर कनि, छो जो इहे असांजे वधीक दोस्त इहे ई आहिनि, ॿी का बि शइ कोन्हे। ऐं इन सॼे साथ खे जेके बि संगत इन्हनि जी माली या पंहिंजो जेको आहे न सहकार कनि था, जेके नौजवान इतिहाद बंगलदेरे वारा आहिनि, इन्हनि खे जस आहे त हिन कशमकश वारे दौर में ही शइ कराए पिया, किताबी मेलो लॻाए पिया। मूंखे ॿिए के अल्फाज़ कोन्हनि, वरी बि मां इहो चवंदुमि थैंक्स टू ऑल ऑफ यू त सॼी संगत अचो हिन किताबी मेले खे अञा कामयाबु कयो ताकी ही हर साल न, ही 6 मंथली लॻे ताकी असांजे नौजवान खे शऊर पैदा थिए किताब पढ़ण जो। महिरबानी सर, थैंक यू।